वो 3 लाख पगार हुई, ही 3 लाख रूहानी बोनसिस था मिलन। ते लाइफ स्टाइल तांजो कीअं हो? उते लाइफ स्टाइल 2 पीस 3 पीस स्टाइल। ऐं साईं जेको 3 लाख रुपया पगार छॾे किचरो छो मिले रहियो आहे? सर आऊं तव्हांखे ॿुधायां, जेका वाइट प्लास्टिक आहे न 1.5 करोड़ कासमाबाद प्रोड्यूस करे थो एवरी मंथ। 1.5 करोड़ जी। अच्छा, वाइट प्लास्टिक एॾो माण्हू शैम्पू हणनि था सिंधी। 75 लाख रुपए जो हर 2 टिनि ॾींहंनि में गतो निकिरे थो हितां कासमाबाद मां। त तक़रीबन हर महीने 22-23 करोड़ रुपए जो स्क्रैप आहे। 22-23 करोड़। आपने इश्क मुर्शिद देखा? सिंध मुर्शिद भी आपको दिखा दिया, सिंध के एक मुरीद से आपको मिलवा दिया। तो दोस्तों अॼु अव्हांखे हिकु अहिड़े किरदार सां मिलायूं था जेको रुॻो ड्रामनि फिल्मुनि ऐं नॉवेल्स में ई मिलंदो आहे, पर हू हक़ीक़ी तौरु कुझु अहिड़ो करे रहियो आहे जंहिं ते खेसि हीरो चइजे त बि इहो लफ़्ज़ घटि आहे। ऐं गैरतमंद उहो आहे जेको धरती जी वफ़ा में जुड़ियल हुजे। ऐं सिंध सां त वरी तव्हां बि मोहबत कयो था, सिंध सां हर को मोहबत करे थो, असीं बि कयूं था। हिकु हदि ताईं चई सघिजे थो त असांजी माउ आहे, मां मुर्शिद आहे, अमड़ आहे ऐं मज़लूम आहे। सही आहे, वाक़ई मज़लूम आहे। स्पीकिंग मज़लूम आहे। तव्हां जेकॾहिं संदसि पूरी कहाणी ॿुधंदव त तव्हां बि चवंदव त इश्क इन खे चइबो आहे। त ॾेह तोड़े परॾेह में रहंदड़ भाइर पंहिंजो ही चैनल सब्सक्राइब करे वठनि ऐं वीडियो आख़िर ताईं ॾिसंदव त असुलु वाह वाह थी वेंदी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों कॾहिं तव्हां अहिड़े माण्हू सां मिलिया आहियो जेको 3 लाख रुपया माहवार जी नौकिरी थुॾे अची किचिरो मिलणु शुरू करे छॾे? भला कॾहिं तव्हां को अहिड़ो माण्हू ॾिठो आहे जंहिंखे 7 लाख रुपया माहवार जी नौकिरी मिली सघंदी हुजे पर उहो नौकिरी नथो करे, किचिरो खणंदो अचे? पंहिंजी चैनल सब्सक्राइब कयो त समूरा तव्हांखे तफ़सील ॿुधायूं था त उहो छो पियो करे ऐं तव्हांखे उहो माण्हू बि ॾेखारियूं था। दोस्तों कभी आपने कोई ऐसा शख्स देखा है जो माहवार 3 लाख रुपए की जॉब छोड़कर कचरा उठाना शुरू कर दे? आज आपको ऐसा शख्स दिखाते हैं, उससे मिलवाते हैं कि आखिर वो क्यों ऐसा कर रहा है। तो दोस्तों ही आहे भा आगा शकील, हिकिड़े घर ते पहुतो आहे ऐं घर मां ई सॉलिड वेस्ट जेको घर जो कबाड़ थींदो आहे, जेके इज़ाफ़ी शयूं आहिनि उहो मेड़े ही केॾांहुं वञी विकिरो कंदो, अलाए छा कंदो। हाल वाल वठूंसि था। आगा साहब छा हाल वाला? ख़ुशि आहियो? दुआऊं अदा अल्हम्दुलिल्लाह, फर्स्ट क्लास, ठीक ठाक है, मज़े में। ही छा पिया कयो था? अदा बेसिकली हर घर में स्क्रैप गॾु था कयूं, उनखे ऑर्गेनाइज़ कयूं था, उनखे सेल कयूं था, उन मां फंड रेज़ कयूं था ऐं गॾोगॾु हिकिड़ो डेटाबेस ठहे थो सपोर्ट जो जेको मुस्तक़बिल असांखे रिसाइकलिंग प्लांट में वठी। मूं ॿुधो आहे तव्हां 3 लाख रुपए जी माहवार नौकिरी कंदा हो, तव्हांखे 3 लाख रुपया पघार मिलंदी। कहिड़े इदारे में नौकिरी कंदा हो ऐं छो तव्हां छॾे ॾिनी? अरे आऊं बेसिकली इस्लामाबाद बेस्ड हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन हुई यूके जी, उन में आऊं एज़ अ फंड रेज़र जॉब कंदो हुउसि। पोइ ही स्कॉलरशिप प्रोग्राम असांखे मैच्योर करिणो सिंध जे अंदरि ऐं पूरे पाकिस्तान जे ॻोठनि जे लाइ, शुरूआति जंहिंजी सिंध खां कई आहे, उन लाइ जॉब छॾी आहे। ऐं हू 3 लाख पगार हुई, ही 3 लाख रूहानी बोनसिस था मिलनि। उते लाइफ स्टाइल तव्हांजो कीअं हो? उते लाइफ स्टाइल 2 पीस 3 पीस स्टाइल, बिल्कुलु ब्यूरोक्रेटिक जेके चओ न, ब्यूरोक्रेटिक हिकिड़ो प्रोफेशनल अंदाज़ उहो हुयो। सैलरी ॾाढी सुठी, मेडिकल अलाउंस, एक्शन एड हिकिड़ो इंटरनेशनल यूके बेस्ड ऑर्गेनाइज़ेशन हुई। उन खां अॻु में आउं इस्लामिक रिलीफ में जॉब कंदो रहियुसि, बेसिकली डेवलपमेंट सेक्टर सां ई मुंसलिक हुयुसि। केतिरो वक़्तु थियो आहे छॾे ॾिनो तव्हां? अरे जॉब आउं छॾी आहे 2022 जनवरी खां। असां पाण में तय कयोसीं त सैटरडे संडे एन्युअल लीव्स खां हाणे असांखे ॿिए पासे ॾे वञिणो, हाणे स्ट्रक्चर मैच्योर पियो थिए। अच्छा दोस्तों, ही व्लॉग तव्हां जेकॾहिं ॾिठो अॼु, तव्हां हैरान थी वेंदो, परेशान कोन थींदो, हैरान ज़रूरु थींदो ऐं तव्हां हिन माण्हू खे सलाम पेश कंदो। हीअ वॾी उत्साहींदड़ हिकिड़ी स्टोरी आहे। स्टोरी में अॻिते वधूं था, पर पहिरीं पंहिंजे भाउ जो ई चैनल सब्सक्राइब कयो। यकीन कयो तव्हां जेकॾहिं हीअ वीडियो ॾिठी तव्हांखे लॻंदो त यार अॼु सही जॻह ते असां पंहिंजो वक़्तु जेको आहे सो लॻायो आहे, वक़्तु ज़ाया न आहे। दोस्तों हैदराबाद शहर जे कासमाबाद जो ही पोश एरिया आहे, तव्हां ॾिसी सघो था सुठा हिकिड़ा भला घर नज़र अचनि पिया। रेवेन्यू कॉलोनी सॾिबी आहे, हिते ऑफिसर तबिको रहे थो, ज़मींदार तबिको रहे थो। सो हिते जंहिं घर मां ही भाउ स्क्रैप खणणु पहुतो आहे उनजे घर धणी सां ॻाल्हि ॿोल कयूं था। छा नालो आहे भाउ तव्हांजो? साईं मोहम्मद शरीफ़ मुगेरी मुंहिंजो नालो आहे। अच्छा, ही भाउ हितां तव्हां वटां
कांई ॾींहुं खणी वेंदा आहिनि स्क्रैप वग़ैरह? साईं घणो करे महीने में कॾहिं 2 दफ़ा या 3 दफ़ा जेको असां स्क्रैप बैग असांखां रिसीव करे ईंदा आहिनि। अच्छा, तव्हांखे छा थो लॻे पहिरीं तव्हां ईअं उछलाए छॾींदा हो जी या ॿियो केरु खणी वेंदो हो, पर हाणे गॾु करे हिननि खे ॾियो था जी त छा महसूसु थिए थो तव्हांखे? साईं हिन मां महसूसु ईअं थो थिए जॾहिं खां असां हिन सां कनेक्टेड आहियूं सिटी सां, ईअं महसूसु थो थिए हिकिड़ो जेको आहे सो न समाजी इनकलाब, हिकु ख़ामोश समाजी इनकलाब जेको आहे सो ॼणो असांजे समाज में पैदा पियो थो थिए। ऐं असां जूं जेके थोरियूं काविशूं, वॾी का कोशिशि न आहे, ईअं लॻंदो आहे त उनखे बि हिकिड़ी माना अची वई आहे, मीनिंग अची वई आहे। अच्छा दोस्तो, कासिमाबाद में जेके बि दोस्त रहनि था, जेके बि ॾिसनि था, या सिंध जे ॿियनि शहरनि में बि जेके दोस्त रहनि था, ॾिसनि था इहे असांजो चैनल, उन्हनि ताईं ही दोस्त पहुचनि त उन्हनि लाइ हिकिड़ो मैसेज आहे। भाउ छा मैसेज ॾींदो उहो तव्हां ज़हन में रखिजो, पोइ तव्हांखे इहा ॻाल्हि वरी अॻिते सम्झ में ईंदी। तव्हां छा पैगाम ॾियणु चाहींदो पंहिंजनि भाइरनि खे, सिंधी भाइरनि खे? साईं नेल्सन मंडेला आहे तमामु ज़बरदस्त जेको आहे सो हिकिड़ो कोटेशन आहे हिन बारे में। एजुकेशन इज़ द मोस्ट पावरफुल वेपन विच यू कैन यूज़ टू चेंज द वर्ल्ड। सिटी बि इन डायरेक्शन में हिकु ज़बरदस्त कोशिशि आहे तालीम ॾांहुं। ऐं सिंध में हिन वक़्तु मोर देन 6 मिलियन जेके आउट ऑफ स्कूल चिल्ड्रेन आहिनि, उन्हनि खे बि तालीम जे हक़ सां आरास्ता करण जी हिकु ज़बरदस्त कोशिशि आहे। मां चवां थो हिन अगरि जेकॾहिं तव्हां सभु हिसो थींदव त तमामु जल्द ऐं ज़बरदस्त जेको आहे सो न समाजी ऐं तालीमी इनकलाब सिंध में बर्पा थी सघे। भाउ तालीम जी ॻाल्हि कई, सिंध जी तालीम जी ॻाल्हि कई, हीअ त तमामु हिकिड़ी माना माइनर शइ आहे। माना किचिरे सां असां स्क्रैप सां असां सिंध जी तालीम में कंट्रीब्यूट पिया कयूं, पंहिंजो हिसो ॻंढे रहिया आहियूं। खरबपति माण्हू सिंध में रहनि था, अरबपति बि रहनि था, करोड़पति पोइ लखपति बि आहिनि। थोरो थोरो कंट्रीब्यूट कनि न त असांजी तालीम अलाए किथे पहुची सघे थी। सिंध जी जेका सरकारी तालीम हींअर पट सां लॻल आहे उहा मथे उथी सघे थी। सिंध जा जेके सरहंदीअ वारा आहियो, कुझु ग़ैरत जा मुज़ाहिरो कयो, हीअ तव्हांजा ई ॿार आहिनि। सो बहरहाल असां हिन खे एप्रिशिएट कयूं था। असां इहो नथा चऊं त यार हीअ बि कमु तव्हां बंदि करे छॾियो, इहो बि सुठो कमु आहे। घटि में घटि मुगेरी साहिबु जहिड़ा अहिड़ा हिते काफ़ी सारा घर हूंदा जेके दर ई कोन खोलींदा हूंदा, चवंदा छॾियो भाउ असां छिलाए छॾींदा किचिरो, हलो हितां। पर घटि में घटि मुगेरी साहिबु जहिड़ा ॿिया दोस्त आहिनि उहे त ईअं नथा कनि। मतिलबु पंहिंजे एतिरो त कनि था जो पंहिंजो थोरो टाइम लॻाए घर में जेके रद्दी आहे, प्लास्टिक आहे, उहो गॾु करे भाउ लाइ रखनि था, सिंध जे ॿारनि लाइ रखनि था। अॻिते वधूं था। ऐं हाणे तव्हांखे हिन विलाग जी स्टोरी जेका असुलु आहे उन तरफ़ वठी वञूं था त हीउ आग़ाज़ साहिबु कमु जेको आहे कहिड़ो पियो करे, असुलु कमु छा आहे हिन जो। दोस्तो, तव्हां हाणे अञा थोरो वधीक हैरान थींदव। असां मौजूदु आहियूं कासिमाबाद जे वाधूआ रोड ते। हीउ नसीम नगर वञे पियो रस्तो ऐं साम्हूं पूनम खां अचे पियो रस्तो। हिन ई रोड ते, वाधूआ रोड ते आग़ाज़ शकील वारनि जो सेटअप आहे, ऑफिस आहे। हाणे हलूं था हुनजी ऑफिस ऐं तव्हांखे वधीक हैरान कयूं था। आग़ाज़ वठी हलो असांखे पंहिंजे ऑफिस, असांखे ॾेखारियो पंहिंजो सेटअप। हीअ कहिड़ी प्लाज़ा सेट बि आहे सर? फ्लास सेंटर 2 अच्छा सॾिजे थो इरफान साहब। ऐं प्लस में असीं हिनखे वर्कशॉप चऊं पिया, क्वाइंट एजुकेशन जो वर्कशॉप ऐं पहिरियों सेक्रेटेरिएट। अच्छा हलो साईं, हीअ क्वाइंट एजुकेशन जो वर्कशॉप। हीअ बोरा तव्हांजा भरियल हीअ स्क्रैप आहे जेको घरनि मां डोनेशन्स में अचे पियो। ऐं हीअ पॉइंट 2 ॾींहंनि जो स्क्रैप आहे। 2 ॾींहंनि में तव्हां जमा कयो आहे? हा, 3 घर आहिनि सिर्फ़ु। अच्छा, हीअ बि असांखे सामान नज़र अचे पियो, कपिड़ा, हीअ किताब पुराणा, मुख़्तलिफ़ फंड रेज़िंग मैकेनिज़म मां हिकिड़ी पेपर डोनेशन्स आहे। तव्हां ॾिसंदा हूंदो कुझु यूज़ पेपर आहिनि, पर हर बुक में 2-3 वाइट पेपर आहिनि या जेके कुझु बचियल आहिनि। उन्हनि खे छा कंदव? पहिरें फेज़ में असां यूज़ पेपर खे फंड रेज़ लाइ सेल था कयूं ऐं वाइट पेपर खे रफ कॉपी जे लाइ रिसाइकिल करे नयूं कॉपीज़ था ठाहियूं। बट इहो मक़सदु न आहे हिन मां नयूं कॉपियूं, पर मुस्तक़बिल में पेपर रिसाइकलिंग प्लांट में वञिबो। अच्छा, जेको तव्हांजा 4 ज़िला जेके आहिनि उहे 40 लख नोटबुक हर साल प्रोड्यूस कंदा आहिनि, मार्च खां जून ताईं। ऐं 2 थी करे उहे घरनि में ज़ाया थी वेंदा आहिनि। हिकिड़ो साइंटिफिकली डेटाबेस था ठाहियूं पेपर नोटबुक सपोर्टर्स जो, ऐं उन्हनि दोस्तनि खां हर साल डोनेशन पूल था कयूं। हीअ बि असांजी शॉप आहे ऐं इहे शॉप्स 3 डोनेटेड आहिनि। अच्छा, हीअ तव्हां कपिड़ा, पुराणा कपिड़ा कलेक्ट कया आहिनि। जंहिं एरिया में असां बीठा आहियूं हिनखे असां गुडविल शॉप क्लेम था कयूं। हिते लंडे जी शॉप आहे। पूरे पाकिस्तान में घरनि में इज़ाफ़ी पयल लिबास डोनेशन में गॾु था कयूं ऐं उनखे हिते सेल था कयूं। फ़क़ीर खां वठी 40,000 रुपए अर्निंग वारो आम माण्हू, जीअं तव्हां पठाण खां वञी लंडे जी शॉप ते परचेस कंदा तव्हां हितां बि करे सघो था। हीअ कीअं विकिरो थियनि था? शर्ट 50 रुपयो ऐं पैंट जेका आहे उहा 100 रुपयो, ऐं लेडीज़ सूट्स ऑन द बेसिस ऑफ देयर क्वालिटी
पोइ 300 600 250 रुपयो मन ॾिसूं था वरी माण्हू तव्हां ख़रीदण ईंदा आहिनि? तो असां तक़रीबन हर महीने या जॾहिं बि राउंड शुरू कंदा आहियूं त 30,000 40,000 50,000 रुपयो इन मां घटि था कयूं शूज़ मां अच्छा। या घर जा ॿिया आइटम्स जेके उहे डोनेशन में ईंदा आहिनि उहे बि सेल कंदा आहिनि। हलो साईं। ही क्वाइंट एजुकेशन जी तव्हां ईअं सम्झो त डेस्क वर्क पोयां वर्कशॉप ऐं हू शॉप इन सॼे खे असीं क्वाइंट एजुकेशन जो सेक्रेटेरिएट क्लेम था कयूं। दोस्तो ही क्वाइन दी एजुकेशन जो सेक्रेटरेट आहे, ऑफिस आहे, साईं हिन खे वर्कशॉप कोठे थो। हाणे तव्हांखे ॿुधायूं था त क्वाइन दी एजुकेशन छा आहे, इहो कहिड़ो प्लेटफॉर्म आहे, छा थो करे, ऐं साईं जेको 3 लख रुपया पघार छॾे किचिरो छो मिले रहियो आहे। हाणे तव्हां ॾो समूरा राज़ पधिरा थींदा। पहिरीं अचो त थोरो ॿियूं कुझु शयूं ॾिसी वठूं। ही असांजी बेसिकली स्टेशनरी स्टॉक आहे। जी साईं। क्वाइंट एजुकेशन जो या क्लॉथ स्टॉक हिते मेंटेन था कयूं या ॿियूं सहूलियतूं हिते असां पंहिंजूं मेंटेन था कयूं। ऐं हिन स्टॉक खे बेसिकली डॉक्टर अदीब रिज़वी मोबाइल स्टेशनरी बैंक जे तहत जेके 3000 ॿार आहिनि उहे हिन में इनरोल्ड आहिनि जिन खे सॼो साल स्टेशनरी मिलंदी आहे। ऐं इहे उहे स्कूल आहिनि जिते टीचर ऐं शागिर्द मौजूदु आहे पर स्टेशनरी सॼो साल न आहे। ऐं इंटरनेशनल रिपोर्ट्स आहिनि त सिंध जे ॿार जी रीडिंग एंड राइटिंग स्किल कंप्रोमाइज़ड आहे। सो हिते असां हुनजो स्टॉक मैनेज कयूं था। कपिड़नि जी डोनेशन अचे थी उनजो स्टॉक मैनेज कयूं था या जेके इलेक्ट्रॉनिकल आइटम्स अचनि था ऑब्सलीट उन्हनि खे हिते मैनेज कयूं था ऐं डिसमेंटल कयूं था। हिन मां उतां असां मुख़्तलिफ़ शयुनि खे डिसमेंटल करे पंहिंजो बाय प्रोडक्ट्स अलॻि अलॻि अच्छा, स्टेशनरी में कहिड़ा कहिड़ा आइटम शामिल आहिनि? आउं तव्हांखे ॾेखारियां थो अचो। बोर्ड लॻियल आहे पूरो हिकिड़ो मुकमल। कॉपी ॾेखारियूं था दोस्तनि खे। ही पूरी स्टेशनरी डॉक्टर अदीब रिज़वी मोबाइल स्टेशनरी बैंक हर स्कूल जे लाइ डिस्पोजल ते रखे थो, जंहिंमें तव्हांखे बॉल पेन, इंक पेन ऐं पॉइंटर्स, 3 तरह जूं कॉपियूं, 1 लाइनर, 4 लाइनर, 3 in 1 कलर पेंसिल ऐं इहे उन्हनि स्कूलनि में अवेलेबल कयूं पिया जंहिंजे रेडियस में 9 किलोमीटर में स्टेशन जी शॉप कोन्हे हिकु इहो। ॿी शइ जेका इंट्रस्टिंग आहे उहा इहा आहे त अहिड़ा ॿार जेकॾहिं पेन न खईं आहे, जेकॾहिं पॉइंटर न खयो आहे, उन्हनि ॿारनि ताईं इहा शइ स्कॉलरशिप में पहुचे पई। ऐं वरी इंट्रस्टिंग तव्हांखे आउं ॻाल्हि ॾेखारियां त कुझु त ॿार अहिड़े क़िस्म जी स्लेट बि यूज़ कंदा पंहिंजे स्कूल में। असीं सम्झो हज़ारे लखे ॿार लखे ॿार सरकारी स्कूलनि जा। सरकारी सरदार शाह वॾियूं दवाऊं कंदो आहे ऐं सरदार शाह तालीम वारो वज़ीर ऐं उनजो सेक्रेटरी, पोइ समूरो तालीम खातो, मास्तर, हेड मास्तर, DO, TO जेके बि आहिनि, सिंध जा लखे ॿार अॼु बि हेॾियूं स्लेट्स पुराणियूं इस्तेमालु करण ते मजबूर आहिनि। ऐं साईं जहिड़ा ॿिया दोस्त किचिरो मेड़े सिंध जे ॿारनि खे स्टेशनरी वठी ॾियण ते मजबूर आहिनि। छो? सभ खां वधीक तालीम खाते जी सिंध जी बजट आहे, अरबे रुपयनि जी बजट आहे। केॾांहुं था वञनि पैसा? जेकॾहिं उहे सभु पैसा यूटिलाइज़ थियनि सिंध जे ॿारनि जी तालीम ते त साईं आगा शकील जेको तमामु काराइतो माण्हू आहे, तमामु ज़हीन माण्हू आहे, हीउ किथे ॿिए हंधि यूटिलाइज़ थी सघे, को अञा वॾो कमु करे सघे। बहरहाल हीउ कमु बि नंढो न पियो करे, हीउ बि तमामु वॾो कमु आहे। पर सुवालु इहो आहे त सिंध जी तालीम खे उन नहज ते कंहिं पहुचायो आहे जो अहिड़ा पढ़ियल लिखियल माण्हू घर घर मां वञी किचिरो मेड़े ऐं किचिरो विकिरो करे सिंध जे ग़रीब ॿारनि खे कापियूं वठी ॾियण ते मजबूर आहिनि। कमु त तमामु वॾो आहे, अज़ीम आहे। हिननि खे ॿिन्ही हथनि सां मुंहिंजो सलाम आहे, न रुॻो आगा शकील खे पर संद समूरी टीम खे, हिकु हिकिड़े फ़र्द खे ऐं उन्हनि हज़ारे ॿारनि खे जेके ही कापियूं इस्तेमालु कनि था, घटि में घटि आइस जे नशे खां महफ़ूज़ आहिनि। पीपुल्स पार्टी जी हुकूमत में जेको आइस खुले आम सरे आम विकिरो करण जी इजाज़त ॾिनी वई आहे, कंहिं इजाज़त ॾिनी आहे असांखे सभु ख़बर आहे। असांजा नाला न खणायो, हिकिड़ो ॾींहुं ईंदो नाला खणंदासीं। इहो धंधो बंदि कयो, छो जो उन्हनि जा घर, उन्हनि जा बंगला, उन्हनि जी ओताकूं इन आइस मां, इन्हनि जे भतनि मां हलनि थियूं। ऐं सिंध जा ॿारनि खे तव्हां कापियूं वठी ॾियण बदिरां, स्लेटूं वठी ॾियण बदिरां, पेनूं वठी ॾियण बदिरां तव्हां उन्हनि में आइस विराए रहिया आहियो। शर्म अचणु घुरिजे। बहरहाल साईं, हीअ त तव्हां ॾेखारियो ही एग्ज़ाम्पल। हाणे मूंखे क्वांटिटी ॿुधायो, तव्हां जीअं ॿुधायो त 3000 ॿारनि सिर्फ़ु हिकिड़ी स्कॉलरशिप में एनरोल्ड आहिनि। 3000 ॿार हिकिड़ी स्कॉलरशिप में इनरोल्ड आहिनि, मतिलबु त सालियानो 3000 ॿार इहे बेनिफिशरी आहिनि हिन जा। बेनिफिशरी आहिनि। ऐं आउं तव्हांखे इहो बि ॿुधायां त इन्हनि 3000 ॿारनि असांजी कैपेसिटी रेडी करे छॾी आहे 1 लख ॿार ताईं वञण जी।
असीं सिंध गवर्नमेंट वटि रजिस्ट्रेशन प्रोसेस कई आहे ऐं उहो प्रोसेस में गुज़रे पई ट्रस्ट एक्ट में, छाकाणि जो असीं NGOs ऐं इंटरनेशनल NGOs खां फाइनेंशियल डोनेशन था हयात नथा वठूं, त असां पंहिंजो फंड रेज़िंग मैकेनिज़म में छो था कयूं। त रजिस्ट्रेशन प्रोसेस में इनशाला फ़ौरन थी वेंदी। उन खां पोइ असां 1 लख ॿार ताईं जेके पब्लिक सेक्टर जा स्कूल आहिनि ऐं उहे स्कूल जिते उस्ताद ऐं शागिर्द मौजूदु आहे। ऐं तव्हांखे इहा बि अदा इंट्रस्टिंग ॻाल्हि ॿुधायां, इहो कॉन्सेप्ट ग़लति आहे त ॿारु पढ़णु नथो चाहे ऐं टीचर पढ़ाए नथो, पर बेसिकली जेको टीचर पढ़ाए थो उहो मेन स्क्रीन ते न आहे, उहो बैकग्राउंड में कमु थो करे, ऐं जेको ॿारु पढ़णु थो चाहे उन वटि एजुकेशन जे एक्सपेंसिस जेके आहिनि उहे कोन्हनि। सही। भले पब्लिक सेक्टर जो स्कूल हुजे, फ़ी कोन्हे, पर हुनखे स्टेशनरी खपे, हुनखे यूनिफॉर्म खपे, हुनखे स्कूल बैग खपे, हुनखे शू खपे। तव्हांखे आउं हिकिड़ी ॿी इंट्रस्टिंग शइ ॾेखारियां। असांजो ॿारु पंहिंजी कॉपी खे कीअं ॾिसो महफ़ूज़ थो करे, जो हुन वटि स्कूल बैग न आहे त उहो हथ में खणी जॾहिं हले थो 4 किलोमीटर ॻरी थी वञे हुनजे पघर सां, त उहो उनजे बावजूद बि उनखे उहो संभालियूं बीठो आहे। ॿार पढ़णु चाहिनि था, हिकिड़ो घंटो नंढो रेशियो आहे जेको नथो पढ़े। असांजो हुकुमरान पढ़णु नथो ॾियणु चाहे। आउं एतिरो ज़रूरु चवंदुसि त असीं सभु समाज में हिकिड़ो किरदारु अदा करिणो पवंदो तालीम जे लाइ, इहो आउं ज़रूरु चवंदुसि। हाणे दोस्तनि खे अञा थोरो वाज़े करे ॿुधायूं था। आगा शकील क्वाइन दी एजुकेशन प्लेटफॉर्म जो हिसो आहे। हीअ हिकिड़ी समाजी तंज़ीम आहे जेका हिकु टीम तहत कमु करे थी। न रुगो आगा शकील, पर इन जे पुठियां ॿिया दोस्त बि आहिनि जेके आगा शकील खां जिन दोस्तनि 3 लख रुपया माहवार जी नौकिरी छॾाई ऐं हिन ज़िमो खयों त उहा मुंहिंजे घर जो ख़र्चु तव्हां हलाए ॾियो, तव्हां मदद कयो, बाक़ी आउं किचिरो खणण लाइ बि तयारु आहियां। 2017 खां ई कमु शुरू थियो, आहिस्ते 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 वधंदो वियो। हीउ घर घर वञी, ख़ासि तौरु हैदराबाद, कासिमाबाद ऐं ॿियनि सिंध जे शहरनि मां घर घर वञी ही सॉलिड वेस्ट जेका थींदी आहे, इन में मिसाल पेस्ट आहे, उनजी पैकिंग थी वई, शैम्पू जी दॿी थी वई, पुराणा कपिड़ा थी विया, हीअ तव्हां ॾिसो था न, पुराणा टायर, मतिलबु त जेको आहे घर में जेका बि शइ हाणे इस्तेमालु लाइक़ु न आहे रही, उहे ई सॉलिड वेस्ट जी सूरत में उन्हनि खां घर घर मां कलेक्ट कंदा आहिनि, उन्हनि खे सम्झाईंदा आहिनि त हीअ तव्हां जेको कंट्रीब्यूट कयो था, हूअं बि तव्हां उछलाए बि छॾियो आहे या थोरो घणो टीन ॿियारे खे विकिणी छॾियो आहे। हीअ सिंध जी एजुकेशन लाइ इहे शयूं कत बची सघनि थियूं, माण्हुनि खे कन्विंस कनि था। पहिरीं त माण्हू हैरान थी वेंदा आहिनि, यार हिन सां असां सिंध जी तालीम जी बहितरी लाइ कीअं कंट्रीब्यूट करे सघूं था, त हीअ कन्विंस कंदा आहिनि। पोइ आहिस्ते आहिस्ते हीअ सफ़र शुरू थियो। हाणे हीअ रोज़ानो केतिरा मण इहो सॉलिड वेस्ट कलेक्ट कंदा। सर आउं तव्हांखे ॿुधायां, जेका वाइट प्लास्टिक आहे न, 1.5 करोड़ कासिमाबाद प्रोड्यूस करे थो एवरी मंथ। 1.5 करोड़ जी दॿी या 1.5 करोड़ रुपयनि जी? 1.5 करोड़ रुपयनि जी। अच्छा, वाइट प्लास्टिक। एॾो माण्हू शैम्पू हणनि था सिंधी। सर ही सॼी वाइट प्लास्टिक, माना हुन में जेकी पाणी जी बोतल जो मथां ढकणो आहे, हीअ पाणी जी बोतल आहे, हीअ माना कासिमाबाद जेका प्लास्टिक वाइट प्लास्टिक आहे 1.5 करोड़ जी। इहो तव्हां चवंदो किथां गॾु कयो अथई? जेके बि हिते कबाड़ी आहिनि उहे जेतिरी रोज़ प्लास्टिक कढनि था, उहा असांजी स्टेटिस्टिक्स आहे। उन खां पोइ गतो, माना रोज़ 75 लख रुपए जो हर 2-3 ॾींहंनि में गतो निकिरे थो हितां। 75 लख 75 लख 2-3 ॾींहंनि में, 2-3 ॾींहंनि में। अच्छा, उन खां पोइ तव्हांजो माना ही बल्ब, ही जेके आहिनि मोबाइल, ही शैम्पू, ही बुर्श, इहे सभु बेस्ट प्लास्टिक आहे। असांजो टारगेट आहे त रजिस्ट्रेशन जीअं ई मिले थी त असां पैसा गॾु कंदे वाइट प्लास्टिक जो या प्लास्टिक जो रिसाइक्लिंग प्लांट हणूं, जंहिंमां स्कूल जी कुर्सी, टेबल ऐं ब्रिक्स ऐं स्लीपर्स प्रोड्यूस कयूं। ऐं इहो तमामु आसानु आहे, तमामु आसानु आहे। तव्हांखे आउं एतिरो ज़रूरु ॿुधायां, 300 नियाणियूं हिकिड़े स्कूल में आहिनि, उन्हनि जो बाथरूम फंक्शनल न आहे। उहे तव्हां ॿुधायो, नियाणी सरकारी स्कूल आहे, सरकारी स्कूल आहे। सिंध जे तालीम खाते खे हलाईंदड़नि खे शर्म अचणु घुरिजे। सिंध जी नियाणियुनि लाइ केतिरा ई अहिड़ा स्कूल आहिनि जिते उन लाइ वॉशरूम कोन था तव्हां ठाहिराए ॾेई सघो, ऐं बजटूं तव्हां माना सूबे जी सभ खां वधीक जेका बजट आहे उहा तालीम खाते लाइ मुख़्तस थियल आहे। ऐं सिंध जी नियाणियुनि लाइ वॉशरूम बि कोन्हे को। तव्हांजी नियाणियूं कंहिं अहिड़े स्कूल में पढ़नि जिते वॉशरूम न हुजे, तव्हांजी दिलि ते छा गुज़रंदी? मूंखे ॿुधायो न, जवाबु ॾियो न। तव्हां सिंध जे माण्हुनि जा ख़ादिम आहियो, तव्हांखे पंहिंजी नियाणियुनि ते गैरत अचे थी? छा ही सिंध जूं नियाणियूं इन्हनि जा वालिदैन बेगैरत आहिनि? त रुगो तव्हांखे गैरत आहे। सो इन में असांजो जेको किरदारु आहे उन ते बि रोशनी पाण खे विझण जी ज़रूरत आहे। असांजो माण्हू उते बाथरूम में सिरूं पटे वियो, सिरूं पटे विया, उहो वॾो बेगैरत आहे। उहो वरी हुननि खां वधीक बेगैरत। इहो जेको अफ़सोस कुन सिचुएशन आहे, इन में असांखे ब्रिक्स प्रोड्यूस करणियूं आहिनि, ऐं नॉर्मल आहे, ऐं थिए थो वोकेशनल स्किल सेट प्रोड्यूस थींदो। तव्हां हूअ स्लेट ॾिसायो पिया जेको चवंदा न सिंध जो ॿारु पढ़णु नथो चाहे, पेरेंट्स पढ़ाइनि था अचनि, हिकिड़ी अदड़ी हिन स्लेट सां स्कूल ईंदी,
माना हिन स्लेट इहो कॉन्सेप्ट ई ग़लति आहे। स्कूल खे तव्हां स्कूल बणायो त तव्हां ईंदो, तव्हां स्कूल में चौकीदार रखो जेको अचे, तव्हां स्कूल में जेको आहे पटेवाला हुजनि अचे, सपोर्ट स्टाफ न ॾींदो स्कूल जी गवर्नेंस बहितर न थींदी। अच्छा, हिन टॉपिक ते वरी वापसि पाण अचूं था। तव्हां हीअ जेका डेटा कलेक्ट कई कबाड़ियुनि वठां, ठीकु आहे, त हाणे उनजो जेकॾहिं मजमूई पाण अंग अखर कढूं, टोटल कढूं, त केतिरो प्रोड्यूस थिए थो इहो कबाड़ खानो महीने जो, कबाड़ो पूरे महीने जो कासमाबाद मां? असां वटि या न पूरे कासमाबाद सर कासमाबाद मां त तक़रीबन हर महीने 22-23 करोड़ रुपए जो स्क्रैप आहे। 22-23 करोड़। तव्हां ॿियो कुझु न कयो, सुबुह सां 5 बजे उथो, उहो स्क्रैप जेके कबाड़िया बि ॿाहिरि उछलींदा आहिनि, हेॾे न खपंदो, उहो पठाण गॾ गाॾे ते अची करे खणी वेंदो आहे ऐं ॿाहिरि बॉर्डर्स ते जिते रहे थो शहर उते डंप कंदो वेंदो। उहो छो? उहो स्क्रैप मणनि में न खपंदो आहे। जॾहिं ट्रक थी वेंदी आहे त पोइ हुनजी हिकदमि वैल्यू थी वेंदी आहे। छो? जेके भठे वारा आहिनि उहे हुन खां ख़रीद कंदा। तव्हां चयो था 22-23 करोड़ रुपए जो माहवार, बिल्कुलु। तव्हांखे केतिरो हिसो ॾींदा इन किचिरे मां कासमाबाद जा माण्हू? ॾिसो, असांजो जेको रजिस्ट्रेशन ताईं मरहलो आहे उहो एक्सपेरिमेंट जो आहे। असां हाणे 2000 घर मां स्क्रैप खणण जो पोटेंशियल हासिल करे वरितो आहे। सही आहे। पर असांखे खपे रजिस्ट्रेशन। उनजो रीज़न इहो आहे त असां पोइ पब्लिकली उहा फंड रेज़िंग करे सघंदासीं। हिन वक़्तु असां एतिरो आऊं तव्हांखे चवंदुसि ही क्वाइन एजुकेशन जी जेका गवर्नेंस कास्ट आहे उहा सॼी स्क्रैप मां असां प्रोड्यूस था कयूं, जेको तक़रीबन 50-60 हज़ार 80 हज़ार 90 हज़ार सिर्फ़ु हर महीने ई थो ॾे। बहरहाल दोस्तो, ही वॾी हिमत वारो कमु आहे, ही वॾे दिलि गुर्दे वारो कमु आहे। हिकिड़ो माण्हू जंहिंजी 3-4 लख रुपया पघार हुजे ऐं हिन वक़्तु बि साईं जेकॾहिं चाहे आगा शकील ऐं संदसि ॿिया जेके टीम मेंबर, घटि में घटि आगा शकील, हिन जी मार्केट जेका आहे NGOs जी दुनिया में केतिरी थी वेंदी अथई माहवार? मुंहिंजे ख़्याल में ऐं मुंहिंजी का हैसियत न आहे, पर जेको तव्हां दोस्तनि जी स्किल सेट आहे उहो 7 लख 8 लख ताऊं आई कैन टेक। माना 7 लख रुपया जी नौकिरी आराम सां तव्हांखे मिले सघे थी ऐं हींअर हाई प्रोफाइल आहे माशाअल्लाह। छाकाणि त हिन कम खां पोइ साईं जो इज़त घटी न आहे, साईं जो कद काठ वकार माशाअल्लाह वधी वियो आहे। पर इहा अमानत आहे सिंध जी तालीम जे लाइ। अचां थो साईं उन ॻाल्हि ते। त चवण जो मक़सदु इहो आहे त साईं तमामु वॾो कमु पियो करे। हीउ किचिरो मेड़े पियो न सिंध जे ॿारनि में, सिंध जे ग़रीब ॿारनि जे स्कूल्स में किचिरो विकिरो करे ख़रीद कयल कापियूं, पेंसिलूं, स्लेटूं, जोमेट्रियूं वञनि थियूं, त उन में सिंध जे ॿारनि जो को बि ॾोह कोन्हे को, साईं जो को बि ॾोह कोन्हे को। इहो समूरो किचिरो उन्हनि ते विझणु घुरिजे जेके हिन जा ज़िम्मेवार आहिनि। हेॾियूं तव्हां वटि बजेटूं आहिनि, पोइ बि माना सिंध जा माण्हू, पढ़ियल लिखियल माण्हू, असुल सिंध परस्त, असुल सिंध जा आशिक़ ही आहिनि जेके सिंध जे ॿारनि जी तालीम लाइ घर घर वञी किचिरो खणनि था। मास्टर्स आहे क़ाइद आज़म यूनिवर्सिटी जो एंथ्रोपोलॉजी में, ऐं हू किचिरो खणंदे बि आर महसूसु नथो करे। इश्क न चइबो आहे, सम्झो साईं। हिननि ही अज़ीम कमु कनि पिया ऐं सिंध जे तालीम खे जंहिं नज ते जिन माण्हुनि पहुचायो आहे, जेके जेके बि ज़िम्मेवार आहिनि हेसि ताईं, उहे ग़लीज़ तरीन कमु कनि पिया। जो तालीम लाइ ईंदड़, सिंध जे ग़रीब ॿारनि जी तालीम लाइ ईंदड़, बजेट मां केरु बंगला वठे, गाॾियूं वठे, ॿाहिरिनि मुल्कनि जा दौरा करे, त उन ते लानत हुजे। बहरहाल साईं ॻाल्हि कंटिन्यू कयो तव्हां। सो असां गुज़ारिश इहा था कयूं त असांजी इहा हिकिड़ी स्कॉलरशिप आहे जेका स्टेशनरी जी आहे। उन खां पोइ 8-7 ॿियूं आहिनि। स्कूल लीडिंग यूनिवर्सिटी स्कॉलरशिप आहे जंहिंमें 2 अगड़ी यूनिवर्सिटी में ग्रेजुएट करे एक्सपेरिमेंटल फेज़ में हाणे हिकिड़ो ॿार स्कूल खां थींदे शाम्बू भील क़ाइद आज़म यूनिवर्सिटी पहुतो आहे। अच्छा, उन स्कॉलरशिप में उनजी फ़ी, हॉस्टल फ़ी, एनुअल फ़ी ऐं उन खां पोइ पॉकेट मनी बि उनजी आहे। उन खां पोइ टीचर्स स्कॉलरशिप आहे। तव्हांजी सिंध में, असांजी सिंध में अहिड़ा उस्ताद बि आहिनि जेके 20-20 साल वण जे हेठों ॿार पढ़ाइनि पिया। उन्हनि टीचर्स खे असांखे छॾणु न खपे। उन्हनि टीचर्स जे लाइ असां टीचर्स स्कॉलरशिप डिज़ाइन कया जेके उनजे स्कूल खे एडॉप्ट थी करे पोइ मिसिंग फैसिलिटीज़ बहितरीन कंदा था वञूं आहिस्ते आहिस्ते। अच्छा, ईअं अंडरग्राउंड स्कॉलरशिप आहे, पेरेंट एंड ऑर्फन चाइल्ड आहे। बसि आऊं अदा इरफान हिकिड़ी गुज़ारिश ज़रूरु रखंदुसि त सभिनी शयुनि खे जेके तव्हांखे ठीकु करिणो आहे त उहो असीं नथा करे सघूं, पर सभिनी शयुनि खे जेका शइ ठीकु करे सघे थी उहा आहे तालीम। असांजो माण्हू तालीमी याफ़्ता हूंदो त बहितर मज़दूर हूंदो,
तालीम याफ़्ता हूंदो त बहितर जेको आहे हारी हूंदो, छाकाणि इल्म जो तालुक़ु सिर्फ़ु पैसे सां न आहे। पैसो कमाइणु हिकिड़ो हुन जो एस्पेक्ट आहे, इल्म ऐं तालीम जो तालुक़ु बेसिकली तव्हांजी सिविक कंडक्ट सां आहे, तव्हांजी रोज़मर्रा जी ज़िंदगियुनि सां फ़ैसिला साज़ी सां आहे। चांहि ते झेड़ो पोइ न कंदव तव्हां, पोइ हिक ॿिए जा मथां न फाड़ींदो, पोइ तव्हां चवंदो बाबा अधे खे ॾेई छॾ, को मसइलो न आहे, ऐं बाद में थो पी वठां, पोइ तव्हां लॉजिक ऐं करेक्टर सां माण्हुनि खे शिकस्त ॾींदा वेंदा। दोस्तो हाणे हिन सीरीज़ मिनी सीरीज़ आहे जेका, उन जे पहिरें पार्ट खे हिते फ़िलहालु रोकियूं था। सुभाणे शाम 6 वॻे हितां ई इंशाअल्लाह हिन जे ॿिए पार्ट खे कंटिन्यू कंदासीं ऐं तव्हांखे कुझु वधीक शयूं ॾेखारींदासीं, तव्हांखे अञा वधीक हैरान कंदासीं त सिंध में अहिड़ा माण्हू पिया आहिनि जेके सिंध लाइ कुझु बि करण लाइ तैयार आहिनि। सो फ़िलहाल इजाज़त वठूं था दोस्तों, यहाँ पर इजाज़त लेते हैं आपसे, कल दूसरे पार्ट को यहीं से कंटिन्यू इंशाल्लाह करेंगे। पर इनखे घटिया कम बि सम्झनि था ऐं आगा शकील खे इलाही वॾो माण्हू थो सम्झां। कासमाबाद मां स्क्रेप खणण सां असांखे 50,000 रुपयो लॻे थो ऐं असांखे स्क्रेप जेको मिले थो उहो 15 लख रुपए जो मिले थो। जेको मुर्शिद आहे उहो वाक़ई अज़ीम आहे ऐं मुरीद बि घटि न आहे। इहा टड़ पाई कढी छॾियो, तव्हां खां वधीक बि टड़ा पिया आहिनि, केॾीमहिल उहो वॾो तव्हां खां टड़ो टकराइजी वियो न, सॼी टड़ पाई तव्हां खां निकिरी वेंदी, ईअं साईं। 143 लॉन्ग कोर्स में सिलेक्ट थियो ऐं हींअर कैप्टन आहे। हिन खां पोइ सैयद हसन अली शाह काज़मी आहे, उहो हाणे ट्रेनिंग कंप्लीट करे ऐं आयो आहे छुटीअ ते, उहो कैप्टन आहे। हुनजी